सिंध जी अज़ीम जेका धरती आहे, बबुर्रो जी धरती, उन धरती में मौजूद आहियूं। प्रिया कुमारी एक्शन कमेटी पारां अॼु सोणी पारस ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में जेका प्रिया कुमारी समेत जेके सिंध जा ॿिया जेके ॿार आहिनि उन्हनि जी जेको आहे गुमशुदी ख़िलाफ़ जेको आहे हिते जेका एहतिजाजी कैंप लॻाई वई आहे। गुज़िरियल 4 सालनि खां वठी जेको आहे मुंहिंजो बचिड़ो लापता आहे, हिन टाइम ताणी जेको आहे नथो थिए वञे। दुख जहिड़ी कहानी आहे, शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे कि एसपी मूंखां पुछा थो करे त तूं बचिड़ो पंहिंजो किथे लिकायो थी ऐं मूंखे ॿुधा त मां पोइ तुंहिंजी मदद कंदुमि। अॼु ही जेको असां हिते वेठा आहियूं शाम जो ग़रीब में, सो प्रिया कुमारी जे हिसाब सां प्रिया कुमारी आहे, नवीन लाशारी आहे, उजाला सोलंकी आहे ऐं ॿिया खोड़ ॿार आहिनि। अॼु ॾिसो ही 2 केस वरी ॿिया नवां आया आहिनि। असां रोज़ ॾियूं था, रोज़ मरूं था। असांखे 5 महीना थी विया आहिनि, असां पंहिंजी नियाणी जो मुंहुं न ॾिठो आहे। हिकु 5 साल खां न परे थियण वारी आहे, 5 महीना थी विया आहिनि, असां न ॾिठी आहे पंहिंजी नियाणी। असां किथां उनखे ॻोल्हे पंहिंजी धीअ खे, जंहिंमहिल हिननि खे वोट वठणा आहिनि तंहिंमहिल असांखे माउ पीउ करे वठी वेंदा आहिनि। कुर्सियुनि ते वेहनि था, इहे बंगलनि में वेहनि था, एसियुनि में वेहनि था। अॼु असां रोडनि ते तिखा था कयूं, ॿारनि जा माउ पीउ असांखे केरु हौसलो ॾियण वारो न आहे। मूंसां गॾु अहिड़ा खोड़ वाक़िया प्रिया कुमारी खे अॼु गुज़रियो वक़्तु 5 साल पूरा थी विया, जेका उन सां गॾु ॿिया ॿारनि सभा थी वई। उन खां पोइ जेको आहे त जेकम्बा जो जेको छोकिरो आहे नवीद, उनखे अॼु 4थो साल थी वियो त हिन महिल ताणी को ॿार रिकवर न थियो आहे। उन खां पोइ अञा ॿार खॼिया आहिनि त असांखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त असां ग़रीब इंसान कहिड़ो रस्तो वठूं और छा कयूं। असांजी दर्दनाक ज़िंदगी गुज़री वई। मुंहिंजी घरवारी ज़हनी तवाज़ खसे वई, उहा बेहोशी हालत में, उनजी जेको आहे त 30 पॉइंट डोज़ हलंदो आहे नशे जो, उहो सॼो ॾींहुं बेहोश हूंदी आहे। हाणे असां घरवारी खे बचायूं, नड़ी ॻोल्हियूं, पेट पालियूं, जा असां कमायूं, असां वञूं त कहिड़े रस्ते वञूं, असांखे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। एतिरा त अॼु बदज़हन थी विया आहियूं त दिलि चवे थी न त ख़ुदकुशी करे छॾियूं। IG सिंध जेको आहे चए थो त मोयल इशू खे जेको आहे तव्हां जाॻायो था पिया, ईअं नथा चओ त बाबा अलाह मालिका मिली वेंदी। हाणे मोयल इशू थी वियो, जेको जो पंहिंजे हिकिड़े नियाणी जे बच्चनि जे लाइ उथे थो, उनखे हिकिड़ो सहारो त नथा ॾियनि, हथूं अञा उनखे चवनि था त तव्हां मोयल शइ खे माना जाॻायो था पिया। ही जेके IG साहब जा या ज़िया लंजार इंटीरियर मिनिस्टर जा, इवन वज़ीर आला खे चए थो त मूंखे का ख़बर कान्हे कि शायदि 2-2.5 साल थिया आहिनि प्रिया खे अॻवा ते। अहिड़े क़िस्म जी नॉन सीरियस अप्रोच खे सवाइ जेके वारिस आहिनि उन्हनि जो अंदरि जेको आहे सो छलनी करण जे ॿियो को इन्हनि मां बहितरी त कान थी अचे। अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हियुनि मां ही मज़लूम जेके 45 सेंटीग्रेड में वेठा आहिनि पंहिंजे बचनि जे करे, का बकरी चोरी थियल हुजे, ख़ुदा जो कसम कोई कोन निकिरे आहे, कोई ॿियो मामिलो हुजे, पर बचा कॾहिं कंहिं छॾिया आहिनि। हिते जेके मौजूदु आहिनि जिन जा बचा वियल आहिनि, उहे असांखे चवनि था साईं जे तव्हां हलिया बि वियो त पोइ असां पंहिंजे पाण खे बाहि ॾेई मारींदासीं। हाणे अहिड़ा हालात आहिनि। आर्मी चीफ जेको आहे फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर खे अपील कया आहे त तव्हां इंटरवीन कयो, तव्हां लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ खां ही जेके केस आहिनि असांजे बचड़नि जा इहे सॉल्व करायो। पीपल्स पार्टी जी हुकूमत न सिर्फ़ु सीरियस न आहे बल्कि चोरनि सां मिलियल आहे। पुरम तरीक़े सां वेठा आहियूं, वारिसनि जी मर्ज़ी सां हलंदासीं। रिएक्शन कमेटी सदाईं ईअं कयो आहे, न ॾपेड़ खपनि, न झेड़ा खपनि, न पॾा खपनि, न माण्हुनि खे परेशान कयूं, रोड रस्ता बंदि कयूं, मसइला हल थियनि। ऐं जेकॾहिं मसइला हल करण जो ही बि हिकिड़ो तरीक़ो आहे त असां इहो बि कयूं पिया। ॿिया सभु तरीक़ा असां करे चुका आहियूं, जेके बि तव्हांखे ज़हन में ईंदा हुन सभु करे चुका। फाइनली असांखे ही मिलियो त जिते दरिया असांखे मिले, दरिया में असांजो साहु आहे त बचनि में बि त असांजो साहु आहे। ऐं दरिया खां सवाइ वरी बि जी वेंदासीं, खारो पाणी बि पी वेंदासीं, मिठो न मिलियो, बच्चा असांजा न हूंदा त असां कीअं जीअंदासीं। हाणे वारिस जीअं चवंदा तीअं कंदासीं। हींअर त ॿिया वारिस सभु गॾु थी विया आहिनि, जेकॾहिं उहे चवनि था त असांखे हिते लाॻीतो वेहणो आहे, असां लाॻीतो वेहंदासीं। उहे चवनि था रोड रस्ता बंदि करणा आहिनि, बंदि कंदासीं। IG साहब इन ई पोज़ीशन में आहे, प्रेशर उन्हनि ते बि हूंदो त हे छा पियो थिए, त उन वायूं बताल वारी पोज़ीशन में उन्हनि खां इहो बयानु निकिरी वियो आहे। उन खां पोइ उनखे अहसासु बि थियो आहे, उन खां पोइ वरी ॿियो बयानु बि आयो आहे त माना जेको बि आहे त ॻोल्हियूं पिया, कोशिशूं कयूं पिया। सो इहो उन्हनि खे न करणु घुरिजे। ऐं हिकिड़ो ज़िम्मेवार उहिदनि ते हू वेठल आहिनि, त ज़िम्मेवारीअ जो जीअं असांखे चवनि था न त जीअं तव्हांखे चयो वञे थो बाबा ज़िम्मेवारी सां रिपोर्टिंग कजो, चयो वञे थो न का बि अहिड़ी ॻाल्हि रिकॉर्ड न कजो जेका इदारे जी पॉलिसी जे ख़िलाफ़ हुजे। अहिड़ी रीति ज़िम्मेवार जेके माण्हू आहिनि उहे ज़िम्मेवारी सां जॾहिं कमु कंदा
त असां बि ज़िमेवारीअ सां वेठा आहियूं। जेकॾहिं कंहिं पीउ माउ जो ख़ुदा न कंदा ॿार मरी वञे थो त उहो 2-3 ॾींहंनि में सूर पले तॾो खणी नेठि ज़िंदगी में हलनि था खणी ईअं चओ। हीउ जेको अॻुवा थियल आहे इहो सुतल इशू न आहे। पल पल रोज़ जीअंदा रोज़ मरंदा। वालिदेन खे किथे चैन ईंदो सुकून ईंदो। रोज़ानो 1000 ख़्याल आहिनि। जेको आहे त सुतल इशू आहे जी आहे त एतिरी ख़बर कोन्हे त सुतल इशू ऐं लाइव इशू ऐं ज़िंदा इशू छा थींदो आहे ख़बर कोन्हे। चङे ख़ानदान जो चङे घराने जो सिंधी क़ौम जे लाइ करे वञे यादि रखंदासीं त सुठनि लफ़्ज़नि में। पर जेकर कुझु कोन कंदो त बि पोइ उनजो बि हिसाब ॾियणो पवंदो त क़ौम छॾींदी कंहिंखे न। हिन कैंप ते मौजूदु जेके मुख़्तलिफ़ सियासी समाज अॻवान आहिनि असांजी उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो चवणो हो त जेका सिंधु हुकूमत आहे उहा प्रिया कुमारी समेत जेके सिंध जा ॿिया ॿार आहिनि उन्हनि खे हथकड़ में मुकमल तौरु जेको आहे नाकाम बणिजी वई आहे। हिननि जो चवणो त जेका ही अज़ीम बबुलो जी धरती आहे हिकु भेरो ॿीहर जेको आहे असां क़ौमी शहरा ब्लॉक करे ऐं जेके सिंध जा मासूम ॿार आहिनि उन्हनि खे बाज़ियाब कराईंदासीं। जी।